जो असांखे मान ॾिनो, असांजी शॉर्ट नोटिस खे मान ॾिनो। जेको हैदराबाद में वाक़ियो थियो आहे, असां इन शइ जी मज़म्मत कयूं था। कातिल केर बि हुजे, कातिल आहे, उन शइ खे वठी करे सॼी सिंध में जेको मुख़्तलिफ़ जेको रद्द अमल शुरू थी वियो आहे, असां साईं GM सैयद खां वठी ख़ान गफ़ार ख़ान सां साईं असां सिंधी माण्हुनि मुख़्तलिफ़ जेके हिते आयल माण्हुनि खे उन्हनि खे पंहिंजी धरतीअ ते पनाह ॾिनीसीं, पंहिंजी धरतीअ ते उन्हनि खे रहायोसीं। पर धरतीअ जो मालिक ऐं वारिस असां सिंधी आहियूं, ॿियो केर बि कोन्हे। केरु धरतीअ ते रहण सां केरु उतां जो मालिक न थी वेंदो। जेके ॿाहिरां आयल माण्हू आहिनि, उहे पंहिंजो हिते धंधा रोज़गार पंहिंजो कमाइनि था पिया, उहे पंहिंजो कमाइनि। असांजो कंहिंसां कंहिं फ़र्ज़ जेको कातिल आहे उहो कातिल आहे, उनखे सज़ा मिलणु घुरिजे, ऐं ॿिया जेके उन शइ में मुलविस आहिनि उन्हनि खे बि सज़ाऊं मिलणु घुरिजनि। बाक़ी को सरमाएदार आहे, या को जेका आहे मज़दूर आहे, या को पोरियत आहे, को उनखे जेके आहिनि टारगेट करे कयो थो वञे। असां जेको कल्ह वाक़ियो थियो आहे, असां उनजी मज़म्मत कयूं था। GSN क़ौमी महाज़ तरफ़ां असां ही जेको लिसानी बुनियाद ते असां सिंधी माण्हुनि खे अलाए अॻु में ई सिंध अलाए कहिड़े के ॾुखे सूरत हाल मां गुज़री रही आहे, वरी असां सिंधी माण्हुनि खे अलाए कहिड़े तरफ़ वठी वञण जी साज़िश थी रही आहे। कॾहिं असांजी धरतीअ ते धारियल माण्हुनि खे में तब्दील करण जी साज़िश थी रही आहे, धारियल माण्हुनि खे आबाद कयो थो वञे। कॾहिं असांखे ई पंहिंजी धरतीअ ते जेको आहे कुठो थो वञे। असां कातिल केर बि आहे, उहो कातिल आहे। असां बार बार इन शइ जी मज़म्मत कयूं था, ऐं असांजो इहो ई चवणु आहे त असां सॼी सिंध में जेको ही लिसानियत वारी जेका आहे हीअ हवा हली रही आहे, असां सिंधी माण्हुनि खे चवंदासीं तव्हां मोहबत अमन भाईचारी में रहो, हरू भरू कंहिंजे इंतिशार में न वञो त उहो बहितर आहे। सभिनी खे मोहबतूं ॾिनियूं आहिनि, जो हरू भरू असां सिंधी माण्हुनि ते केरु असां ते आङुर खणे या केरु कीअं, पर